उस्मान शाहुरी माता ख़बर ॾींदा हलूं त उस्मान शाहुरी वजयू सिंह उराणी जे ॻोठ मिठू मीरजत में पीपी नामज़द उम्मीदवार सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी ज़ुल्फ़िकार सत्तार बचण जी मान में पीपी तहलका सदर मोहम्मद साले मीरजत अब्दुल मजीद मीरजत खादम हुसैन मीरजत पारां ॾिनल आजाइण में शरीक हज़ारे माण्हुनि जी मेड़ खे सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी ख़िताब कंदे चयो अवामी ताक़त सां पीपी पूरे मुल्क में क्लीन स्वीप कंदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। मूं पंहिंजे वज़ारत वारे दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। ॿीहर कामयाबी मिली त रहियल मनसूबनि खे मुकमल कंदासीं। अवाम जी मोहबत मां अॼु साबित थी वियो त असांजी जीत यकीनी आहे। जॾहिं त पीपी उम्मीदवार ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ख़त किताब कंदे चयो त हितां जी समूरी बिरादरियुनि जो तोराइतो आहियां। जेका मोहबत असांखे हिते अचण ते मिली आहे उन मां साबित थी वियो त 8 फरवरी पीपी जो उम्मीदवारनि लाइ कामयाबी जो हूंदो ऐं वॾी लीड सां कामयाबी हासिल कंदासीं। उनखां अलावा पीपी डिविज़नल सदर सैयद अली नवाज़ शाह रिज़वी खादम हुसैन मीरजत राजा कामरान मीरजत ऐं ॿिनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं महिमान ख़ास में सैयद बुरल शाह रिज़वी मौला बजटेबो उरेर उमेद दल मीर मंसूर टालपुर डारो नूर मोहम्मद निज़ामानी मीर यासिर टालपुर पीर काशिफ जवार परवेज समो वडेरो इस्माइल चचर वडेरो उस्मान चचर गुलाम मुस्तफा थे ऐं ॿिया बि शामिल हुआ।